नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अमरकोट का खबर ॾींदा हलूं त अमरकोट के चानीअ पाड़े जे 35 सालन जो ही नौजवान एक रोड हादसे में शदीद जख्मी थियो। खेसि करंगी जी हड्डी के नुकसान पहुतो। इन जे इलाज वास्ते ट्रामा सेंटर अस्पताल कराची में दाखिल हो। इन अस्पताल के डॉक्टरन के भी कोरोना वायरस हुजण जूं खबरूं मीडिया में हलंदड़ आहिनि। अब्दुल रहमान चानियो के अस्पताल में ही करंगी ऐं बुखार जूं शिकायतूं शुरू थी वयूं हुयूं। अस्पताल इंतजामिया संदुस कोरोना वायरस टेस्ट लाइ जुज़ा वरिता ऐं संदुस एक्सीडेंट वारे जख्म जो इलाज करे रात खेसि घर वञण जी इजाज़त ॾिनी। नौजवान के संदुस माइट रात अमरकोट वठी पहुता। अॼु संदुस कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण बाद करतीना सेंटर हैदराबाद मुंतकिल कयो पियो वञे। डीसी अमरकोट जी जारी कयल वीडियो बयान मूजिब संदुस घर भातिन खे अमरकोट में कायम आइसोलेशन सेंटर में रखियो वियो आहे। हिन जो जीअं त नालो अब्दुल रहमान पंहिंजो चानियो आहे, उहो हिते जो चानिया पाड़े जो रहवासी आहे। 5-6 ॾींहं पहिरीं एक्सीडेंट हिन जो थियो आहे, जेको कराची ट्रॉमा सेंटर में एडमिट रहियो। उनजी स्पाइनल कॉर्ड जेका उहा डैमेज थियल आहे। उनखे पंहिंजो जीअं त टेस्टूं वग़ैरह सभु कंडक्ट करे छॾियूं हुयूं, पर अॼु हू उनखे हुतां ट्रॉमा सेंटर मां खणी उमरकोट रवानो कयो वियो। रस्ते में ख़बर पई त उन जेको टेस्ट जेको आहे जॾहिं डिक्लेयर थियो आहे त उहो पॉजिटिव कोविड पॉजिटिव आयो आहे। ऑटोमेटिकली जॾहिं हिते पहुतो आहे त असांजे लाइ हाणे हिते इहो चैलेंज आहे त आया जेकॾहिं असां हिन खे हिते रखूं था त डेफिनेटली असां वटि उहा टर्शरी केयर हिते मौजूदु न आहे, त इन खे रिफ़र कयो पियो वञे हैदराबाद। ऐं उहो हैदराबाद हूंदो, उन सां गॾु जेके हिन जा अटेंडेंट आहिनि उन्हनि खे असां कोशिशि कंदासीं त हिननि खे हिते क्वारंटीन कयूं ऐं हुननि जो 14 ॾींहंनि ताईं एग्ज़ामिन कंदा रहूं। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को सिम्टम्स साम्हूं अचे थो त पोइ असां उन्हनि जो टेस्ट बि कराईंदासीं। जेसिताईं हिन जे घर जो तालुक़ु आहे त घर में हेसिताईं मूंखे जेका ख़बर पई आहे त हिन जे घर में को फ़र्द वग़ैरह ॿियो कोन्हे। जेकॾहिं आहे त उहो उनजी असां चेक रखूं पिया। इंशाल्लाह पंहिंजो कुझु ई देरि में हिन खे हितां रवानो कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।